अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर अॼु असां आया आहियूं हसनैन जानी ऐं ॿी संगत आहे सो आया आहियूं मच्छी खाइण आया आहियूं। वफ़ा यासिर जी दावत आहे असांजी। हीअ आहे वफ़ा यासिर। छा हाल आहे दा? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। हीअ आहे वफ़ा यामीन, वफ़ा यासिर, वफ़ा यामीन। ॿई वफ़ा साम्हूं आहिनि, असां बेवफ़ा हेॾो वेठा हेॾे सही। सो अॼु वफ़ा यासिर जे तरफ़ां दावत आहे। गंज मच्छी अल्हम्दुलिल्लाह, समुंडी मच्छी, झींगा मच्छी, चांवर मानी चटणी पानी। सो वक़्तु चो घणो थियो, सो सब्र कयो, मानी अचे त पोइ मिलूं था। ये असांजी मच्छी अची वई, चटनी सारा लेके आए सफ़ेद चांवर, खत्म हो गया, चटनी, मिर्ची वगैरह दे देना, चटनी भी देना, झींगा। सो हाणे मानी खाऊं, हेलो, वरी पोइ मिलूं था मच्छी खां पोइ। अल्हम्दुलिल्लाह मानी खाधीसीं, सो हलूं था अॻिते। तो दोस्तों हाणे वञूं था वापसि। मच्छी खाधीसीं संगत सां गॾु, मथां मां निकिरूं था। सरमत अचण वारो आहे, हुन सां मिलबो। हीअ मच्छी जो रेस्टोरेंट आहे, हीअ भाई अजय मच्छी खाराई आहे असांखे। महिरबानी, थैंक यू भाई। आपके पास बोतल होगी? ये पेप्सी होगी? हीअ आहे अस्मा तोल सोल, इन ते खाधीसीं मानी। हसनैन ख़ान, हेलो, कीअं ई मच्छी? सर VIP नाइस मज़ो अची वियो। हा, महिरबानी। मच्छी कीअं ई? जबरदस्त मज़ो आयो न? जबरदस्त। नेक्स्ट टाइम वरी ईंदासीं, अल्हम्दुलिल्लाह, नेक्स्ट जुमे ते इंशाल्लाह। न नेक्स्ट न वरी टे नेक्स्ट जुमे ते वरी पाण फिश हंटिंग करण हलंदासीं सी साइड ते इंशाल्लाह, सलमान इंशाल्लाह। ठीक है, कुंडी जो बंदोबस्त करण पवंदो तव्हां। थैंक यू। वाह भाई, हाँ भाई, कीअं हुयो मच्छी? जबरदस्त मच्छी, मसाला टेस्ट और सस्तो भी आहे, भाई सस्तो भी आहे। 4 ॼणा खाधी मसाला चांवर सभु त माशाल्लाह। 60 रियाल वठे, 60 रियाल। ही तो इसम अस्मा सोल। ये किथे आहे? ए जिद्दा में शायरा यहया मॉल में बहुत ही बसर भी आहे जी। ऐं हिक पासे सिटी ज़मज़म होटल भी साम्हूं जो आहे। हेॾे सिटी न, हेॾे तमनी न, ॿिन्ही जे विच में आहे। चलो सही आहे, थैंक यू। सो दोस्तों हाणे हलूं था, वरी ॾिसूं अॻिते संगत खे छा आहे। ठीकु आहे, हीअ संगत सॼी गॾु आहे। सरमूदी हबीबी भी पहुची वियो। आला सरमूद हबीब, हे सरमत पहुची वियो असां वटि हिते। तक़रीबन महीनो खनि थी वियो आहे, हिनखे कोन ॾिठो आहे। ॿियो ख़ैरु आहे सरमत? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र। तूं हले किथे ई पाकिस्तान भॼी थो वञी, वरी अची तो का ख़बर ई कोन्हे। ईअं न कर यार। चलो।